है गर्मी, है गर्मी, है गर्मी, है गर्मी। वह गाॾे वारी गर्मी न चाही पाई गर्मी आहे। खुदा जी का मार पई न बिजली वारनि खे, वादा वारनि खे। छलनि को तूफान शो या बरसात ॿुधनि था, टिड़िक बिजली बंदि, टिड़िक बिजली बंदि। ॿार खां पहिरीं थोरो बंदि करणु सिखिया आहिनि, हलाइणु न सिखिया आहिनि। अहिड़ी गर्मी में वञूं काॾे हाणे असां? हिकु जॻह बि मुंहिंजी सिमट ते ठहियल आहे। पुट खे चवां थो बा कमाए 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 त का एसी बेसी हणायूं, सॼो ॾींहुं इश्क जे कढा लाॾत का पयसि। है हाँ अरे कीरा ये तव्हांजी फज़ीलत आहे, तरीक़ो तव्हांजो। छो भा अल्लाह ख़ैर करे, बिजली जो बिल त मां तव्हांखे ॾींदो आहे जेको कुंडी तव्हां लॻल आहे। अरे अहिड़ो हणे ठोशो, बिजली जो बिल त बिजली वारा तोखे नज़र था अचो। पाड़े में वेहण जी लाइक़ ई न आहियो। पंहिंजे पुट खे खीरा सम्झाए, असांजा घरनि मथे चढ़ियो बीठो आहे, न त तए त मोकारो कंदो मां हथ आई त। अरे मां हाणे शादी कई आहे, ओ मुंहिंजी माई ॾे ॾिसी ईअं इशारा थो करे, इहो फज़ीलत तरीक़ो। अब नंढड़ो ॿार आहे, पुट थी हाणे छा हिन सां हिसाब कंदे? हे ॿार आहे 80 साल जो त थी वियो, अञा ॿार आहे। सम्झाए त न त छती तो खणी हेठि उछली तो मांसी। अल्लाह ख़ैर कंदो। अचे हथ मां हिन कहिड़ा लितर हणंदो न ॾेहण खे ॾस। अब ईअं न कयो बसि, असां पाड़े जा आहियूं, हाणे ॿाहिरि आहियूं, पाड़ो यार, हाणे ईअं न कयो न। ॾिस हेॾे मुंहिंजे हथनि खे ॾिसो बाबा, ॿेड़ा छोकिरो मुंहिंजो मथे न चढ़ंदो, हे वाइदो आहे। जेकॾहिं चढ़ियो त पोइ हे जेकॾहिं चढ़े त तए सां मोकारो मोजो कजाए, न त तो ख़बर आहे मां अहिड़े मिशन में ॾींदोमांसि। अल्लाह ख़ैर कटिजी वेंदो हीअं बचो आहे मोजो। हुन कारोबार बि इहो अहिड़े मिशन जो ईअं वण जी जॻह ते हीअं कटींदो, टोटा टोटा करे हलाए छॾींदासीं बाज़ार में। त पाड़े जा चङा मुड़सो ॿेड़ा ईअं न कंदो। ॾेॾेरे खे सम्झाए। हाज़िर 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 हाज़िर। ठीकु आहे, हल लॾे वञ न त हितां। हाज़िर हाज़िर हाज़िर। है क़िस्मत, हिकु गर्मी ॿियो नवां लॾे आया आहियूं त मां वारो पुट इश्क खां मुड़े नथो लानतीर। अचे वियो अलाए काॾे, शहर वियो आहे, अचे अचे इहो। अहिड़ा मोचड़ा हणांसि थो, अहिड़ा मोचड़ा हणांसि थो जो मानस वारो इश्क ई विसरी वेंदुसि। रोज़ पराए छत ते चढ़ियो बीठो आहे, रोकियो बि हुयो मांसि दाह अॻे दफ़े मामो मखरो दाह ॾेई वियो, उस्ताद ज़ुबैर दाह ॾेई वियो, चए मुंहिंजी ज़ाल ॾे तके थो, मुड़े नथो इहो निभागो टेढो। अचे अचे। सजण साईं मिठा माण्हू वो गरीबन जी तोखे पारत जिए जे क्यों वञनि तकंदियूं, वो जिए वञूं सभु मारे तकंदियूं, वो गरीबन जी तोखे पारत माण्हू मखर जहिड़ा हिन दिल में रखण जहिड़ा, तोखे आहे ज़रूरत प्यारे जी, पोइ खपे ई दिल वारे जी। हाणे कंहिंखां न हटिजो, इश्क कंदुमि त कंदुमि, सरेआम कंदुमि, खणी मुंहिंजो पीर हुजे। और ये बाबू वेठो छा? अदल करे तराम अबे जो नेठ अबोई अबो, अदल करे तराम अबे जो नेठ अबोई अबो, अदल करे तराम अबे जो नेठ अबोई अबो। ना ना कुटी नहीं, छो कुटी तुम बा, तुझे केड़ो डो आ? गंजी लाए चलो लाए बच्चा, तू कुटी ने या त गर्मी आ न, ऐसा बुधाए हेडे तो नानी वारन दे हलू, तुजी नानी हला नानी ने खैरा ताव ते। ठीक है चावल खाइंदा है, गोश्त खाइंदा है, गोश्त पीछा है दादा पीसो भी खाइंदे। हला लेकिन कर महीनो जी वापस ए जे जातो करे जर्दो भी खाइंदे। हला हां पुराने पिस्ता बादाम में पेलो कसूर चाहे मुझे कुछ ना हेडे मथी मैं चला तो कसूर चाहे तो खेड़े घणा दफा रोकियो आ, छत ते न चढ़दो कर, 50 माण्हू तुझी दाह ॾिनी आ, एतिरी उम्र में। हा तू ॻाल्हि ॿुध, तोखे जो इश्क लॻे जे हाल पोइ ॾाकड़ ते चढ़दी न चढ़दी, तोखे सूली ते ॾाकड़ जानी चए तो सूली ते चढ़, पोइ तू सूली ते चढ़दी न चढ़दी। पुट बकरियूं हुयूं, मीहूं हुयूं, ज़मीन हुई, कोचन जो मालिक हुयुमि, जॾहिं मूंखे ओॾी माणे सां इश्क थियो, मां शादी के में तबाह थी, वरी तूं साॻाई पे रख। हड़ लितरे नी के हणो सजा इलाज वाला का मुखे दे घर तोरो माथा ते खीरो आ न, उनी जो कुटी जो बा खराब थियो आहे, बाह बारे छरी दे। राम कर पुत्र के औलाद होंदे तावे अरे तोखे जो मां 150 ॾिनो बोतल वठी आ, मां साथ आयो आ, बोतल काथे आ? तव्हां जो न यार जेको हुयो न उनी जो पैकेज कराए मुंहिंजो
कन गोसी गीसी की थींदो कन गोसी की थींदो इसे ये पटो ठाए पता हां ये हां कर ये कदे मेरा इसको ये आना कंदम बाबा कन गोसी मागे तोबा मागे खबर हो जाए तो मैं घर में भी ना आता मागे केड़ी कर अबो कंची लागे कुटी दो मागे पयो माज समझी हम तो माज आबे जिंदगी में चलो ना लातो आज चलो लातो दावे मासात भी शैतानी करे पियो हां मासा आज भी शैतानी कराई पियो उन्हीं के लिए चा पापड़ कराया था छसियो कराया था छायूं कराया था मुझे घर में पैसा देना होंदा ही पाण में वही बई बदल न कुटी हल्लो तमाम सबूतन ऐं गवाहन के मद्देनज़र रखंदे अदालत इन फैसले ते पहुती आहे त मुजरिम खीरे बुढ़े के सज़ाए मौत ॿुधाई थी वञे अल्लाह करे का आखिरी ख्वाहिश पूछा करे मुजरिम खां सज़ाए मौत खां अॻु में अवां जी आख़िरी ख्वाहिश छा आहे हाँ जज साहब मुझी आखिरी ख्वाहिश है तो 10-12 सालन खां वठी ठुल जे अंदर जेके एहतजाज थियन था ठुल जा माण्हू रोडन ते निकरी मिठे पानी जे लाइ रड़ियूं करन था तो ठुल घुरे तो मिठो पानी ठुल घुरे तो मिठो पानी किरोड़े रुपए जी स्कीम जेका ठेकेदार ऐं हितां जो MP मिली भगत करे खाई वियो अॼु ताईं ठुल के मिठो पानी न मिलियो मुझी आखिरी ख्वाहिश इहा है तो ठुल के मिठो पानी मिले ऐं उहो पानी मां पियां हाणे ख़बर पवंदी जज जी वॾो चालाक मुजरिम आहे हिते रख न ठुल के मिठो पानी मिलंदो न मूंखे सज़ा ई ईंदी अदालत इहो हुकुम ॾिए थी त जल्दी में इन खे गिलास पाणी जो भरे उन में खंडु मिलाए मिठो करे पीआरियोसि त सुबुह जो 9 बजे फांसी ते लड़कायूंसि बर्खास्त न जज साहब इहो मूंसां ज़ुल्म आहे इहो मूंसां डाक आहे जज साहब ठुल खे मिठो पाणी मिले न बाक़ी खंडु छो था मिलाए ॾियो मूंखे गिलास में विझी मां चाहियां थो त सॼे ठुल खे मिठो पाणी मिले इहा मुंहिंजी आख़िरी ख्वाहिश आहे हीउ गिलास पाणी जो पी मां छा कंदुसि हिन में त हथ रातूं खंडु मिलाई वई आहे जज साहब इहो मूंसां डाक आहे मूंसां इंसाफ़ कयो वञे जज साहब मूंसां इंसाफ़ कयो वञे जज साहब ठुल खे मिठो पाणी मिले जज साहब ठुल घुरे थो मिठो पाणी ठुल घुरे थो मिठो पाणी बाजार वठी हलो हाणे हेॾी मान हुते दर ॿाहिरों बि आहे मां कयो पाण तो तव्हां हे न कयोसि तव्हां चार मुंहुं न कयो साड़े छॾियो अला थोरो पाणी ढुक थो पियो पाणी त भरिया थोरो ढुक पाणी न हे नरड़ा जेके न होॾे बि आयो न बसि हिते गेट ते माना हिते ख़तम थियो हा हिते माना ॿिया हिते बीठा हुआ सिर्फ़ हिते पाणी ढुक परे तो सियोड़े हाणे हलो छा है बस खोड़ आई यार निर्ला तो थोरो निर्ला तो उस्ताद तड़े हेरे गाने तो अचे नेड़े के थोरो ये साईं जेका आहे मेहनत आहे वीडियो असां जेका ठाहियूं था ॾिसो केॾी मेहनत आहे बिल्कुलु साईं बिल्कुलु दोस्त असांजे वीडियो जेका टिकटॉकनि ते ऐं पंहिंजे फेसबुक ते रखंदा ईअं न रखनि ॾिसो केॾी मेहनत आहे बिल्कुलु इहा असांजे हलण जो उन खां पोइ तव्हां भले पंहिंजो कयो जेको वणेव बिल्कुलु मेहनत हा